I would like to invite Ms. Umrai Samo to please come and give a talk. She is the president of the Sindhyani Tehreek. ही चोरी चोरी जेको चऊं था असां ही चोरी चोरी अॼु जो लफ़्ज़ न आहे ही चोरी चोरी 150 साल खां चोरी आहे ऐं जॾहिं असांजे सिंधु दरिया ते अंग्रेज़ जे दौर में बि हिन दरिया ते केनाल पे ठहिया तॾहिं बि सिंध एहतजाज पे कयो पोइ तॾहिं अंग्रेज़ सरकार हूंदी पोइ चवंदी बाबा न न हिनमहिल ताईं जेको तव्हां खयो उहो तव्हांखे फबियो हाणे ॿेली ईअं न कयो पोइ अंग्रेज़ जे वेंदे वेंदे आख़िर में ॿियूं त कमीशनियूं ठहियूं पर आख़िर में राव कमीशन ठही ऐं उन राव कमीशन खां पोइ पाकिस्तान जल्दी ठही वियो ऐं उन खां पोइ पंजाब जे एस्टेब्लिशमेंट पंजाब जे चौधरियुनि ऐं ॿिया सभु जेके हुया उन्हनि गॾिजी उन कमीशन खे ख़तमु करे छॾियो पोइ पंजाब तबजा बादशाह थी वियो हाणे हुन खां केरु पुछण वारो आहे ई कोन बाबा सिंधु दरिया मां छो पिया केनाल कढो सिंधु दरिया ते छो पिया डेम ठाहियो हाणे हुननि खां केरु पुछण वारो कोन्हे ऐं केरु पुछे असां जिनखे वोट ॾेई असेंबलीअ में मोकिलियूं था त ही वञी असांजा जेके वसीला आहिनि उनखे बचाइण जो केस रखंदा उहे त ख़ुदि उन्हनि सां शामिल आहिनि त पोइ सिंधु दरिया जो केस केरु विढ़ंदो ज़मीनुनि जो केस केरु विढ़ंदो ही जेके पीपल्स पार्टीअ जा आहिनि नुमाइंदा आहिनि जेके हर 5 सालनि खां पोइ सिंधी माण्हू वोट था कनि उहे त हुननि वटि विकिया वेठा आहिनि हिननि खे त खपे कुर्सी छो त हिननि खे त पाणीअ सां एॾो सरोकार आहे कोन हिननि जा त हूअं ई ठठ ठांगर आहिनि बैंक बैलेंस आहिनि त पोइ बचा केरु आम ग़रीब सिंधी हारी पोरियत अवाम हाणे उहो केॾांहुं वञे सिंध में सिंधु दरिया ते सिर्फ़ु सिंधियुनि जो हक़ आहे ऐं उहो तस्लीम थियलु आहे बैन अवी तरह त बाबा जेको अपर रिपेयर आहे ऐं लोअर रिपेयर आहे उहे बराबरि जा शरीक आहिनि उन पाणीअ ते ऐं जेको बि सिंधु दरिया मां मुंड वारो हिसेदार पाणी खणे थो उहो क़ौमी ऐं बैन अवी ॾोह करे थो ऐं उहो पंजाब करे पियो ऐं उन्हनि में साथारी पीपल्स पार्टी आहे जंहिंजे करे हुननि खे को ख़तरो कोन्हे को सिंधु दरिया मां मुख़्तलिफ़ वक़्तनि ते मुख़्तलिफ़ डेम ऐं केनाल कढिया पिया वञनि तव्हां ॾिसो बदीन ॾिसो ठट्टो ॾिसो केटी बंदर ॾिसो बुहारा ॾिसो जिथे असांजा शानदार फसल थींदा जिथां जा माण्हू ख़ुशहाल हूंदा हुआ ऐं उते अॼु ॾिसो वारी पई उॾरे उतां जा माण्हू लॾ पलाइण ते मजबूर आहिनि उतां जा माण्हू जेको एॾा ख़ुशहाल हूंदा उन्हनि वटि माल हूंदो पाकिस्तान ठहण खां वठी उन्हनि माण्हुनि खे बेशक सिंध सरकार पाकिस्तान जी सरकार हुननि खे तालीम कोन ॾिनी हुननि खे रोड रस्ता कोन ठाराए ॾिना हुननि खे कंहिं सिहत जा घर कोन ॾिना पर हू उन में बि वीचारा ख़ुशि आहे त ठीकु आहे असीं पंहिंजो घर पिया पालियूं पर उन खां पोइ सिंधी माण्हुनि वटि अॼु ॾिसो हर नौजवान बेरोज़गार आहे सिंध में सिंध जूं ज़मीनूं जेके आहिनि उहे वरी धारनि कंपनियुनि खे पिया ॾियनि मल्टीनेशनल कंपनियुनि खे सिंध जे हारियुनि खे नथा ॾियनि उहे ज़मीनूं सिंध जे हारियाणियुनि खे नथा ॾियनि उहे जेके बेज़मीन माण्हू आहिनि उन्हनि खे को छो कोन था ज़मीनूं ॾियनि त हिननि खां केरु पुछे त सिंध सां तमामु सिंध हिनमहिल तमामु घणे ख़तरे हेठि आहे ऐं उहे ख़तरा के असांखे ॿाहिरियां कोन्हनि शुरूअ में ॿाहिरियां हुआ ख़तरा हिते अरगून आया हिते पठान आया हिते मुगल आया तुर्खान आया तातारी आया ऐं उन्हनि सां सिंध पंहिंजे वस पंहिंजे वितार विढ़ी उहे त हुया ॿाहिरियां पर हाणे अंदरनि जे असीं ख़तरे में अची विया आहियूं असीं पंजाब जे एस्टेब्लिशमेंट पंजाब जे हुक्मराननि जे ख़तरे हेठि अची आया आहियूं त असीं पंहिंजो सिंधु दरिया असीं पंहिंजा वसीला कीअं बचायूं असांखे सब्ज़ बाग ॾेखारियो वियो 1940 जी करारदाद ऐं उन में चयो त हिते वफ़ाक़ सिर्फ़ु नाले मातर हूंदो ऐं हिते सूबाई ख़ुदि मुख़्तियारी हूंदी सूबनि जा अख़्तियार सभु सूबनि वटि हूंदा पोइ छा थियो उन करारदाद खे गुम कयो वियो पोइ 1 यूनिट मड़े ऐं सभु सूबनि जा अख़्तियार खसे पंजाब जे हवाले कया विया ऐं अॼु बि आउं चवां थी त हिन मुल्क जे मथां 1 यूनिट मड़ियल आहे का बि जमहूरी हुकूमत अवाम जे मर्ज़ीअ जे ख़िलाफ़ के अहिड़ा वॾा
ख़तरनाक मनसूबा नथी ठाहे सघे। ही जेको सदर ज़रदारी आहे जेको पाण खे सिंधी थो सॾाए ऐं सिंध जो नुमाइंदो थो सॾाए, इनखे कंहिं अख़्तियार ॾिनो आहे त तूं 6 केनालनि ते सही करे छॾ। ही सिंधू दरिया सिंधियुनि जो आहे, कंहिंजी जागीर न आहे। ही जॾहिं इहे मुआहिदा था कनि त हिननि खे हिकिड़े तरफ़ चवनि था असां सिंधी माण्हुनि जा नुमाइंदा आहियूं, त पोइ नुमाइंदा आहियो त जॾहिं तव्हां का बि सिंध जे ख़िलाफ़ साज़िश था कयो, के बि पॉलिसियूं ठाहियो था त सिंधी माण्हुनि जे साम्हूं था आणियो। सिर्फ़ु ॻुझ ॻोह में राति जे पेट में केनालनि ते सही थी वई ऐं केनालनि ते कमु शुरू थी वियो। जॾहिं हिते पाणी जा माशी माहिर वेठा आहिनि, उहे चवनि था बाबा 60 लख उहो जेको इलाइक़ो आहे उहो आबाद थींदो, त पोइ 60 लख ॿिया जेके आबाद हुन उहे त गैर आबाद थींदा। पोइ उन्हनि जे बारे में तव्हां छा सोचियो आहे त ॿिया जेके 60 लख जंहिंखां रोज़ी तव्हां खसींदो उहो काॾे वेंदा? उन्हनि जे बारे में ज़ाहिर आहे पीपल्स पार्टी एॾी अकुलमंद पार्टी आहे त उन्हनि लाइ बि त को बंदोबस्तु कयो हूंदो या उन्हनि खे बसि मरण लाइ छॾे ॾिनो हूंदो। त पीपल्स पार्टी आहे जेका सिंध दुश्मन मनसूबनि सभिनि ते कमु करे थी। असां रसूल बख्श पलीजे जे सरबराहीअ में कालाबाग डैम खे रद्द कयो, असां थल केनाल खे रद्द कयो ऐं असां सभु सिंध दुश्मन मनसूबनि खे रद्द कयूं था। ऐं असां पीपल्स पार्टीअ खे ॿुधाइण था चाहियूं त जेकॾहिं तव्हां इहे मनसूबा इस्टेब्लिशमेंट जे आशीर्वाद में जेके तव्हां ठहिरायो पिया, जेकॾहिं तव्हां इहे रद्द न कराया त पोइ ही रोड ही रस्ता हितां तव्हांखे का गली लंघण लाइ कोन मिलंदी। इहो असीं चऊं नथा। तंगिया त पोइ जंग, हम अमन चाहते हैं मगर जुल्म के खिलाफ अगर जंग लाज़मी है तो पर जंग ही सही। असीं अॼु पीपल्स पार्टीअ खे चऊं था त तव्हां सचा हो, हिते निसार खोड़ो वेठो, तूं सचो ही त असेंबली में करारदाद छो थो मंज़ूर कराई? जे उन खां पोइ बि कमु न हले त तूं इस्तीफ़ा छो था ॾियो? असेंबली में इस्तीफ़ा ॾेई अचो न, सिंधी माण्हू सां जदोजहद में गॾु बीहो न, छो था बीहो? पर असां सम्झूं था त हीअ मुनाफ़िकी आहे, हीअ मकारी आहे पीपल्स पार्टी जी। तंहिंजे करे हीअ सभु ॾोह लिकाइण लाइ कॾहिं बयान ॾेई था छॾनि ऐं हिते असेंबलीअ में वेठल चवनि था असीं बि जदोजहद कयूं पिया। कहिड़ी पिया जदोजहद कयो? सिर्फ़ु कूड़, सिर्फ़ु मकार। तव्हांजो इहा कूड़ी तव्हांजी मकारी सिंधी माण्हुनि ॾिसी छॾी आहे। हाणे तव्हांजे लाइ सिर्फ़ु हिकिड़ो ई रस्तो आहे त या ही कैनाल रद्द करायो या तव्हां तयारु रहो सिंधी माण्हू जो गज़ब ॾिसण लाइ। छो त ही माण्हू जॾहिं बेरोज़गार थींदा त काॾे वेंदा? हिते न पाणी न हूंदो त न पखी हूंदो, न माल हूंदो, न काई इंसानी आबादी हूंदी। तव्हां 7 करोड़ सिंधी माण्हुनि खे क़त्लेआम कंदो त तव्हांखे पोइ मोड़ ॿधी ऐं तव्हां रोडनि रस्तनि ते घुमंदा तव्हां ॿुधायो? तव्हां छॾींदो हिननि खे त ही घुमनि, असेंबली में वेहनि, हे तव्हांजा नुमाइंदा सॾाइनि? मूंखे यकीन आहे त सिंधी माण्हू हिननि खे कोन छॾींदासीं। तव्हांखे ख़बर आहे त कराची में हाणे सिंधियाणी तहरीक हज़ारनि जे तादाद में उन्हनि हारियाणियुनि खे गॾु करे ऐं वॾी रैली कई, ॿी रैली सखर में कई ऐं हाणे वरी असां इस्लामाबाद में कॉन्फ्रेंस कोटाइण पिया वञूं। असां मुहिबे वतन आहियूं, असीं सिंध जा मुहाफ़िज़ आहियूं, तव्हां सिंध जा मुहाफ़िज़ आहियो। तंहिंजे करे हिन साना जे भाइरनि खे चवां थी तव्हांखे मुबारकबाद हुजे, तव्हां हिलाली पुट हुजण जो हक़ अदा कयो आहे। हेड़ियूं कॉन्फ्रेंसूं अमेरिका में भी करायो, लंडन में भी करायो, जिथे जिथे सिद्धी रहन था उन्हनि खे चवां थी त ही पीपल्स पार्टी जी मकारी ऐं एस्टेब्लिशमेंट जी मकारी सॼी दुनिया जे साम्हूं अचे। तव्हांखे जॾहिं हिकिड़ो कमु मिलियल आहे त बाबा तव्हांखे सरहदुनि जी हिफ़ाज़त करणी आहे त वरी हाणे चओ था हार पब असां कंदासीं। ऐं असीं ज़मीन हार पब तव्हां कंदो त पोइ ग़रीब हारी केॾांहुं वेंदा? तंहिंजे करे जेको जंहिंखे कमु मिलियल आहे उहो पंहिंजो उहो कमु करे, जे न त पोइ ही मुल्क दुश्मनी आहे, मुल्क जी ख़ैर ख़्वाही कोन्हे, मुल्क ईअं कोन हलंदा। ऐं असांखे 1940 वारी करारदाद जो पाकिस्तान खपे, जे न त पोइ ही मुल्क कोन हलंदो। तव्हां सभिनी जी महिरबानी।